जी त असां वटि सुभाणे ईद आहे, अॼु ईद राति आहे ऐं सुभाणे मुंहिंजे घर में दावत आहे। त मां बसि हिन जी तयारी में लॻी पई हुअसि। मां सुभाणे जी दावत लाइ शयूं ठाहियूं आहिनि, ॿुधायां थी छा छा आहिनि। मां असर जे टाइम खां लॻी पई हुअसि पंहिंजो शयूं ठाहिण में। विच में गैप वरितो पे, रोज़ो खोलियो ऐं पंहिंजो राति मानी वानी खाधी। ऐं हींअर तक़रीबन बिल्कुलु 11 थी चुका आहिनि, राति 11 थी चुका आहिनि सभु शयूं ठाहींदे। त जी मां ठाहियो आहे शीर ख़ोरमा। हूअं ठाहे विराईंदी आहियां जो पहिरीं ॾींहं ते मुंहिंजे साहुरनि पंहिंजो वॾे ॾेर जे घर हूंदी आहे दावत, पे हिन दफ़े असांजे घर में आहे। त मां शीर ख़ुरमा यको ठाहे रखी छॾियो आहे सुभाणे जे लाइ। ऐं हिकिड़ो ॿियो ही स्वीट ऐं पुर्तगाल में सेखारींदासीं, मूंखे ॾाढो वणंदो हो। मां बसि भाभी खां पुछी थोरी पंहिंजो ट्राए करे शयूं करे मां ठाहियो आहे। हिन जो ज़ाइको बिल्कुलु पिस वांगुरु आहे, मूंखे लॻंदो आहे पिस वेठी खां। त स्वीट में मां हीअ ॿ शयूं ठाहियूं आहिनि। ऐं हीअ मुंहिंजो अंगारा चिकन आहे, हीअ थोरो स्पाइसी थींदो आहे त इन जे करे मां हिन सां यखनी मटन पुलाव ठाहियो आहे। सो ॾेखारियां तव्हांखे। सो खई मसालो लॻाए रखियो आहिनि कि सुभाणे पंहिंजो तयारु कंदसि। सुभाणे पोइ तयारु करे हुनखे कोयलो वग़ैरह ॾींदसि। त जेतिरो थी सघे मां चयो मां तयारी करे वठां। ऐं हीअ मां चिकन जा चपली कबाब ठाहिया आहिनि, जो असां वटि शॉर्टेज थी वई आहे इलाही गोश्त वोश्त जी। सो मां ख़बर मूंखे चिकन जा वणंदा आहिनि। सो हीअ मां बसि इहे सभु शयूं फ्रिज में रखंदसि, हिनखे सभु टेबल सजाए रखियूं आहिनि। ऐं हिन पासे मुंहिंजो हीअ यखनी मां तयारु करे रखी आहे। त सुबुह जो जेतिरो थी सघे कमु खुटियल हुजे मुंहिंजो। त अंदरि हीअ मटन आहे, हा एॾी सुठी ख़ुशबू निकिती आहे। सो बसि ईअं ॿियो न खाली मां पंहिंजो किचन वेठे साफ़ु कयो, मुंहिंजो किचन बि साफ़ु थियो। बसि आख़िरी मां पंहिंजे थांव वांव मले ऐं पंहिंजो किचन साफ़ु करे वियसि पियो। मां चयो बसि हाणे ढंग थी वियो पूरो ॾींहुं कमु करे करे। सो बसि हिनखे आउं रखां थी फ्रिज में, वरी इनशाला सुभाणे तव्हांखे ॾेखारींदी सभु शयूं तयारु थी वेंदियूं। जी त ज़ैद जो जी उहो त मुंहिंजो ज़ैद जो हिकिड़ो ख़्वाबु हुयो। हमज़ा तव्हां वञो हींअर। ज़ैद जो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त हिन जी हाइट जेकी आहे मूंखां निकिरी वञे। सो हिन जी निकिरी वई आहे, उनजे लाइ अॼुकल्ह ॾाढो ख़ुशि आहे। जी त तव्हांजी हाइट मूंखां निकिरी चुकी आहे। जी कॾहिं खां निकिते तव्हां ॾिसी सघो था, कोई कोन निकिती आहे। अच्छा हमज़ा छॾियो आहे, मुंहिंजो पेर झले बीठो आहे। जी त वाज़िक फ़र्क़ु आहे माशाल्लाह। ज़ैद डिघो थी वियो, जेको अकल बची वञे हा न, अकल अञा कोन आई आहे, कॾहिं निकितो आहे हम मूंखे मोकिलींदसि, तव्हां बि हिते वेठा वञी खाओ। तव्हांखे इहा प्रैक्टिस करणी हुई न ते। वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कि तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां। जी तव्हां सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद जी मुबारक हुजे। असां वटि अॼु ईद आहे ऐं अॼु मां पंहिंजे साहुरनि जी दावत कई आहे। अॼु उहे ईंदा, सुभाणे बि असांजे घर में दावत आहे ऐं परीहं बि असांजे घर में दावत आहे। त आउं कोशिशि कंदसि त टेई ॾींहं जेके न हिकिड़ो वीलॉग ठाहियां, थोरो थोरो करे तव्हांखे ॾेखारियां। त तव्हां बि ॾिसो त मां छा छा ठाहियो ऐं असां छा छा कयोसीं। कुझु बि कोन मतिलबु कंदासीं कुझु बि कोन, लेकिन ठाहींदसि छा तव्हांखे ॾेखारींदसि। फ़िलहाल मुंहिंजो तव्हांखे बसि इहो ॿुधाए छॾियां। ॿियो तव्हांखे पंहिंजी ड्रेस ॾेखारियां। इलाही माण्हू मूंखां ड्रेस जे बारे में पुछंदा आहिनि। ड्रेस मूंखे पाण ॾाढी वणे पई। त हीअ मां ड्रेस वरिती हुई एडन रोक जी। त हीअ ड्रेस जेका एडन रोक तां मां वरिती हुई पंहिंजो बॉलीवुड नहीं, बॉलीवुड से नहीं ली थी। ये कौन सा है जहाँ पर कैंट जी कैंट में गैरिसन जी जी गैरिसन, हाँ गैरिसन वारो जेको जो आहे ब्रांच जेकी आहे उतां मां वरितो हुयो। त मूंखे पाण ड्रेस इलाही सुठो पियो लॻो, त मां तव्हांखे बि ॾेखारियां त सुठो पियो लॻे ड्रेस। ऐं मुंहिंजे टेलर ठाहियो ॾाढो सुठो आहे। हीअ मां पंहिंजो अनस्टिच वरितो हो, ठाहिरायो मां पंहिंजे टेलर खां, त ॾाढो ख़ूबसूरत ठाहियो आहे, मूंखे ॾाढो वणे। त मां तव्हांखे ॾेखारे छॾियां। उन ते मां पंहिंजो चांदी जो सेट पातो आहे, जेको मुंहिंजो इलाही पुराणो आहे, मुंहिंजी शादी जे टाइम जो 15 साल पुराणो अथव। सो मां चांदी जो सेट पातो आहे ऐं बसि मेकअप एतिरो कंदी कोन्हसि, लिपस्टिक खणी छॾी आहे। त बसि इहा मुंहिंजी तयारी हुई ड्रेस ॾेखारण जी बसि। सो हाणे पंहिंजो बसि महिमान अचण वारा आहिनि, त आउं पंहिंजो बसि पाण थोरो जेको थींदो तव्हांखे ॾेखारींदी रहंदसि। जी त हींअर पंहिंजो चपली कप तयारु थियो आहे, जेकी ड्रेस पहिरीं ॾेखारियो जेके तयारु थी विया आहिनि। तयारु थी विया आहिनि ऐं कुझु तयारु थियनि पिया। बोर्ड तयारु थी चुको आहे, बिरयानी दम ते आहे, उहो सभु मां तव्हांखे ॾेखारियां थी। वेझो चिकन विझी कयो पुलाव ॿुधायां पुलाव जी कयो। जी त पंहिंजो यखनी पुलाव तयारु थी वियो। हीअ मटन यखनी पुलाव आहे ऐं हीअ अंगारा चिकन।
अस्सलाम वालेकुम जी तव्हांखे वरी ईद जी मुबारक हुजे तव्हांजा बार बार हिन में ईद जी मुबारक वेठी ॾे वीलॉग त लाइ करे अचे सो ख़ैर मां पंहिंजो अॼु असांजी ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजे घर शाम जी दावत आहे त मूं पंहिंजे पहिरीं ॿुधायो तव्हांखे त ईद जा 3 ॾींहं असांजे घर दावत आहे सुभाणे जी ख़बर कोन्हे जिन दावत आहे त उन्हनि अञा हीअं कंफर्म कंदा इन करे जंहिंजी दावत थी थिए उन टाइम जी तयारी कयां थी उन खां पहिरियों तयारी कोन थी कयां पहिरीं कंफर्म थी वञे सो ख़ैर त मां हींअर तयारी वेठी कई त मुंहिंजो मां तव्हांखे रुगो थोरो ॾेखारे छॾियां ॿुधाए छॾियां त ठाहियां छा वेठी बाक़ी जॾहिं मां ॿाहिरि टेबल सेट कंदसि त पोइ मां तव्हांखे ॾेखारींदसि जी त हीअं हैंडल मां घुमाए छॾियां जो जॻह कोन्हे जी हीअ मुंहिंजो ठहे पियो आचार गोश्त हीअ तक़रीबन पंहिंजो तयारु थी वियो बसि मिस मिर्च विझणा आहिनि जे लाइ मां हिनखे थोरो मिर्च विझी पोइ बंदि कंदसि हीअ मां ठाही पई पंहिंजो तह वारी बिरयानी इन में तव्हांखे नंढा नंढा पंहिंजो पटाटो ऐं नज़र ईंदा हूंदा चिकन ॿियो आहे हिन जे अंदरि हीअ प्योर मुंहिंजे अम्मी जी रेसिपी आहे असांखे इहो खाराईंदी हुई ॾाढो असांखे वणंदो हुई हाणे हिते मुंहिंजी फैमिली में असीं बि सभु शौक़ु सां खाईंदा आहियूं ॿार मुंहिंजो हस्बैंड सभु सो हिन में आहे चिकन पटाटो ऐं बॉइल एग जा पीस जेके आहिनि वाइट जेको पार्ट हूंदो आहे उहो ऐं हिते ही चांवर बॉइल पिया थियनि जेके न स्टार्ट थिया कोन बॉइल थिया चांवर अञा हाणे विधा आहिनि पाणी बॉइल पियो थियो चांवर मां हाणे विधा आहिनि जे अंदरि बाक़ी आचार गोश्त में मां विझंदसि मिर्च मां मिर्च ते सेट करे रखिया आहिनि हीअ बिन बिरयानी जे मथां विझंदसि मसालो हुनजो आहे ऐं आचार गोश्त लिखियो आहे सिंधी में लिखियो आहे आचार मसालो हीअ मां घर में ई ठाहियो आहे ऐं मूं वटि पंहिंजो हुअं जे त योगर्ट सां गॾु मसालो भरींदी आहे पर योगर्ट मूं वटि ख़तमु थी वियो माशाल्लाह सां कल्ह दावतूं पियूं हलनि त पोइ मां हीअ वठी आई हुअसि पंहिंजो मिठो तेल मस्टर्ड ऑयल जेको हूंदो आहे खाइण वारो त इहो मां विधो आहे एॾी सुठी ख़ुशबू थी आहे हीअ मां पंहिंजो फस्ट टाइम विझां पई सो ॾिसां थी कीअं था थियनि इनशाला सुठो थींदो सो बसि ठहनि पियो बाक़ी जेके थोरी थोरी ॿियूं शयूं आहिनि स्वीट में छा आहे पंहिंजो उन खां अलावा मां छा ॿियो ठाहियो मां तव्हांखे पोइ ॾेखारींदसि जी त बसि तव्हांजे लाइ थोरो थोरो आउं पंहिंजो रिकॉर्ड कयां वेठी पंहिंजो वीलॉग त अगरि सुठो ठही वियो त उहो हमेशह ई चवंदा सुठो ठही वियो त मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि त जीअं मां तव्हांखे पंहिंजो ॾेखारियां थी मूं छा छा ठाहियो आहे मूं तव्हांखे ॾेखारियो हुयो पहिरीं हाणे मां टेबल ते सेट कंदसि ॾेखारींदसि पंहिंजो फैमिली आयल जेको मूं तव्हांखे पहिरियों ॾेखारियो सिंधी फैमिली जेके डॉक्टर आहे पंहिंजो त उन्हनि खे सुञातो बज़ैर जे स्कूल त उहो असांजे घर जी पूरी फैमिली उन्हनि जी आई आहे त मां वरी उन्हनि जी दावत रखी हुई सेकेंड डे ते ईद जे त हींअर बसि पंहिंजो उहे अचण वारा आहिनि उहे ईंदा त पोइ पंहिंजो मानी वग़ैरह लॻाईंदसि तव्हांखे बि ॾेखारींदसि तव्हां बि ॾिसिजो ऐं मुंहिंजा वालेकुम सलाम ईद मुबारक सेकंड डे हा सेकेंड डे त जीअं बि तयारु थियमि तव्हां पंहिंजी ड्रेस ॾेखारियो पूरी त तव्हां कीअं तयारु थिया आहियो जी त हमसा वरी तयारु थियो आहे जी पतला कोन्हे तव्हां क्यूट पिया लॻो त मां कल्ह बि तव्हांखे पंहिंजी ड्रेस वग़ैरह ॾेखारी मां पंहिंजो हींअर तव्हांखे ॾेखारियां थोरी घणी चवनि तव्हांखे थोरी जॻह पंहिंजी ड्रेस थी ॾेखारियां ही ॾेखारे छॾियो ही ॾाढो मूंखे ॾेखारे छॾियो हाणे ॾाढो ग़लति तरीक़ो थिए मां कॾहिं कॾहिं मुंहिंजी रिकॉर्डिंग वग़ैरह कंदा त पंहिंजी वॉइस ओवर कंदा त मूंखे न ओरिजिनल सुठो थो लॻे फुज़ूल ॻाल्हाइणु शुरू थी वियो इन ॾाढो ॾेखारे छॾियो मां मानी में कितो टाइम आहे तोता आहियो ज़ैद तो ॾेखारियो किथे आहे नंढो ओमा नंढो चुप कर हमज़ा खे बि जान तव्हांखे कोन पई जान तव्हां ही ॾेखारियो तव्हां घुमाए ॾिया स्किन खे ही म्यूट हूंदो ही म्यूट हूंदो न जहिड़ी तव्हां हरकतूं कयो था न मूंखे तव्हांखे म्यूट ई रखणु खपे हाणे अरे बस कयो इन करे जंहिंमहिल तव्हां मूंखे चओ पिया न ज़ैद ही पुछो हू बि रिकॉर्डिंग जे अंदरि आहे ठीकु आहे कपिड़ो ख़राब थी वियो तेल में मूं कयो ख़राब थी वियो बस पर लास्ट नाना ओ लास्ट बंद जी त बसि मां टेबल सेट करे छॾी हुई मां स्वीट मैक्रोनी ठाही हुई स्वीट में ऐं मां हीअ पंहिंजो बर्फ़ी ठाही हुई कैरेट बर्फ़ी ठाही हुई थोरा थोरा सॉसेस वग़ैरह रखिया हुआ आचार गोश्त ठाहियो हुयो ऐं पंहिंजो बिरयानी ठाही जेके ॿई शयूं तव्हांखे ॾेखारियूं हुयूं उन खां अलावा मां चपली कबाब ॿिन्हिनि ॾींहंनि जा ठाहिया हुआ त कुझु मां चपली कबाब ठाहे रखिया हुआ कुझु मां चिकन कबाब ठाहे रखिया हुआ त बसि इहा मुंहिंजी टेबल हुई त मां चयो मां सजायां उन खां पोइ थोरी घणी रिकॉर्ड करे तव्हांखे बि ॾेखारियां सो बसि यूं तव्हांजे लाइ रिकॉर्ड कई पे
जी त बसि पंहिंजो ई मूं तव्हांखे ॾेखारी फैमिली आई हुई हींअर वियालिया सभु ॾाढो सुठो लॻो ॾाढो असांखे मज़ो आयो इलाही टाइम खां पोइ पंहिंजो हूंदो आहे न पंहिंजो सिंधी पंहिंजो फैमिली खां मिलंदी आहे पाण जहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि सिंधी छा मतिलबु बिल्कुलु जे फैमिली जे बिल्कुलु असां वांगुरु जे असीं पाण आहियूं त ॾाढो मज़ो आयो बेइंतहा मज़ो आयो ऐं हा वञण खां पहिरीं पंहिंजो ई मां मेहंदी बि लॻाई जेकी इलाही टाइम खां मुंहिंजी पेंडिंग हूंदी हुई दिलि हूंदो त मेहंदी लॻायां वठी आई हुअसि सुठो वठी आई हुअसि जो मूं वटि पई हुई त मां लॻाई सुठी पई लॻे सो बसि पंहिंजो ख़ैर असांजो कुझु ॾींहुं ख़तमु थी वियो पंहिंजो कल्ह बि दावत हुई अॼु बि दावत हुई ऐं अगरि सुभाणे थी त पंहिंजो आउं पंहिंजो रिकॉर्ड कंदसि उहा न थी त अॼु ॾिसूं था सुभाणे असीं छा था कयूं त मुंहिंजी दिलि हुई त 3 ॾींहंनि जो आउं पंहिंजो तव्हांखे ॾेखारियां पंहिंजो वीडियो त सुभाणे अगरि दावत सां गॾु अटैच कंदसि कुझु बि न थियो असीं केॾा ॿाहिरि निकितासीं त पोइ तव्हांखे उहो ॾेखारींदसि जी ज़ैद हमज़ा त पंहिंजी ड्रेस ॾेखारे छॾी हाणे तव्हां पंहिंजी ड्रेस ॾेखारियो तव्हां येस्टरडे तयारु थिया हुआ शलाक कमीज़ पाती हुई ऐं तव्हां पैंट शर्ट पाती आहे अच मुंहिंजे घर में थोरो हिन पासे अची पियो तव्हां ते रोशनी अचे तव्हां ते इलाही रोशनी पई अचे थोरो परे थी वञो हूं हा बसि सही आहे स्टबर जी घर जी स्लीपर पाती पई आहे ज़ैद सभु तव्हां डांस ते कई तव्हां डांस ते कई ज़ैद तोबा तव्हांखे कोन ॾेखारी जी त पंहिंजो ॾींहुं ख़तमु थियो मुंहिंजो ख़तमु ॾींहुं थी वञे जो मां तव्हांखे वेंदे पंहिंजी ड्रेस ॾेखारे छॾियां त येस्टरडे मां तव्हांखे पंहिंजी ॾेखारी हुई हीअ मां पंहिंजी कुर्ती वरिती हुई हीअ मां जे डॉट तां वरिती हुई जेको मां अगस्त में पाकिस्तान आई हुअसि त आज़ादी सेल लॻंदी त सेल मां मां कुर्ती वरिती ऐं हीअ स्कार्फ तव्हां जो हमेशह ॾिसंदा रहंदा आहियो हमसा आराम सां त हीअ स्कार्फ तव्हां मुंहिंजो हमेशह ॾिसंदा रहंदा आहियो मुंहिंजे हर वीलॉग में हर लाइव में तव्हांखे नज़र ईंदो त हीअ मां पंहिंजो ब्लैक हिते स्कार्फ पातो हीअ ट्राउज़र मां पंहिंजे टेलर खां ठारायो हुयो जेको मां पातो आहे न त इहो ट्राउज़र बि मुंहिंजो इलाही शर्टुनि ते हली वेंदो आहे त बसि इहे त मां तव्हांखे ॾेखारे छॾिया ऐं मां सिंपल बसि ज्वैलरी वग़ैरह पाती पंहिंजो हीअ अलाह जो नालो आहे चांदी जो ठहियल आहे मुंहिंजा मूंखे गिफ्ट कयो त अॼु मां चांदी जो सिर्फ़ु ई पातो ठीकु आहे त बसि सिंपल तयारी हुई मेकअप तव्हां ॾिसो पिया इहो मेकअप आहे मुंहिंजो त ॾिठो हूंदा की मुंहिंजी ॻाल्हि पाकियो इंट्रस्ट वाली हूंदो आहे बिल्कुलु के अंदरि लिखी वेठी आहे कंहिंखे न रिकॉर्ड पई कयां सिर्फ़ु हिनखे लिखी वेठी आहे अंदरि हाँ चलो जी तस्वीर पार्क थी आई असां थकी वियासीं पंहिंजी दावतुनि में अॼु असीं दावत थी कोन असीं पार्क अची वियासीं घुमण फिरण लाइ त थोरी देरि वॉक वग़ैरह कयूं हिमत थी कोन ॿारनि जे करे असीं ॿारनि जी दिलि त मां ॾिसां किथां वठी वञूं त असांजो फेवरेट पार्क पार्क में फेमस पिक्चर न थींदी पई आहे कहीं भी खड़ी अचो हां असांजे घर तां आयो अम्मा जे घर तां उन जे लाइ फूड डेली झील मूंखे तमामु घणी मतिलबु हीअ पार्क मूंखे तमामु घणो वणंदो आहे ख़ूबसूरत ठहियलु आहे ॾाढो मथे ही पंहिंजो रस्तो आहे हितां माण्हू क्रॉस करे हुन तरफ़ वञे हली हा हलो ठहियलु ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं हींअर वेदर बि सुठो आहे न त मज़ो पियो अचे आहे तव्हां वॉक जी ॾींहुं असांजा पर मूंखां वॉक थिए कोन पई तव्हां किथे वञी वेही थी रहां मां त ख़ाली बेंच ॾिसी बसि हुन ते वेही रहियसि मुंहिंजी बिल्कुलु बि हिमत न पई थी वॉक वग़ैरह करण लाइ 2 ॾींहंनि में मुसलसल कमु हलियो पियो न त ख़बर कोन पई पए पर जॾहिं माण्हू वेही थो रहे न हिकु जॻह ते पोइ ख़बर पए थी त तव्हांजी बॉडी केॾी थकियल आहे त जीअं उथी हुयसि मॉर्निंग में ख़बर पई त वरी पंहिंजी दावत वग़ैरह कोन्हे त मूंखे ईअं लॻो ॼण मूंखे बुखार हुजे मुंहिंजी बॉडी पेन हुजे ऐं यकीन कयो हींअर वॉइस ओवर कयां पई 2 ॾींहं थी विया आहिनि पर ईअं पियो लॻे ॼण पंहिंजो अञा ताईं बॉडी पेन हुजे मुसलसल पंहिंजो पेन किलर ई खां पई मुंहिंजी जहिड़ो अञा ताईं तबियत में जहिड़ो मज़ो ई न हुजे सो ख़ैर पोइ बि अलहमदिल्ला असांजा 2 ॾींहं सुठा गुज़री विया अलाह जा करम थिया बसि रिकॉर्डिंग एतिरी न करे सघे छो त मुंहिंजा साहुरा जेके आहिनि एतिरो न ईंदा आहिनि रिकॉर्डिंग में ऐं ॿी ॻाल्हि त अकेली हूंदी आहे न मुंहिंजे घर में मुंहिंजे वीलॉग में कंहिंखे इंट्रस्ट न आहे हूंदो न मुंहिंजे ॿारनि खे न मुंहिंजे हस्बैंड खे इन्हनि सभिनीनि 2 खे पकड़ाए कैमरा ॾियणी पवंदी आहे थोरी रिकॉर्डिंग कयो त इन जे लाइ रिकॉर्डिंग मूं तमामु घणी घटि आहे
जेकी ॿी फैमिली असांजे घर आई हुई उन्हनि जी रिकॉर्डिंग इलाही घटि आहे, जो मेहंदी वग़ैरह लॻराई पे उन टाइम हो इरादो त चवां हमज़ा खे थोरी रिकॉर्डिंग वग़ैरह करे मेहंदी लॻरायां पई। असीं वेठासीं, कचहरी थी पे, चांहि वांहि असांजी हली पे, चांहि पे पीतीसीं, कॉफ़ी पे पीतीसीं, लेकिन बसि ॿारनि जे हिननि चकरनि को मुंहिंजा ॿई ॿार जेके मुंहिंजो नंढिड़ो जेको पुटु हुयो माशाल्लाह ॾाढो प्यारो हुयो, उनजे पुठियां पुठियां हुआ त ॿारनि मूंखे कंहिं शइ जी लिफ्ट ई कोन ॾिनी। सो इन जे करे रिकॉर्डिंग तमामु घटि आहे, पर जेतिरी बि त मुंहिंजी दिलियूं मां तव्हांखे ॾेखारियां, सो इन लाइ मां तव्हांजे लाइ बसि रिकॉर्ड कयो आहे जेको बि आहे। जी त बसि इहे 3 ॾींहं ख़ैर जा ईद जा गुज़री विया महिमाननि सां। 4 ॾींहं शुक्र आहे महिमान कोन आया ॿुधनि मुंहिंजे वीलॉग में, त शुक्र बि करे, पर ख़ैर पंहिंजो नवाकी लाइ थकावट थी। मूंखे तंहिं महिल मूंखे बुखार हुजे, बसि ॿारनि जे करे आया आहियूं हिते, थोरो ॿारनि खे चयो त हाणे थोरो आउटिंग वग़ैरह बि करें कुझु। हाणे आख़िरी मोकल आहे हिते असां वटि मंडे जी, ट्यूसडे खां मे बि हिननि जा स्कूल बि खुली वञनि, पर स्कूल हाणे ऑनलाइन आहिनि फ़िलहालु, त स्कूल कोन पिया खुलनि हालातुनि जे करे। हींअर बि हालात थोरा आहिनि हेठि मथे, पर अलाह ख़ैर करे। फ़िलहालु त ॾिसो पिया माशाल्लाह रौनक लॻी पई आहे, थोरा हालात बहितर थियनि था त बसि असां जहिड़ा माण्हू निकिरी था अचनि ॿाहिरि इन रौनकुनि जे लाइ। सो ख़ैर पंहिंजो बसि मुंहिंजो इहो ई थोरो हो वीलॉग त मुंहिंजो मां इनशाला सुठो त तव्हां ज़रूरु पंहिंजो अपलोड कंदसि। इहे 3 ॾींहं जेके असांजा गुज़रिया, 2 ॾींहं दावतुनि जा, 1 ॾींहुं असांजी ॿाहिरि आउटिंग वग़ैरह कई, त मूं तव्हांखे रिकॉर्ड कयो पिया। मूंखे पर दम हाण के दिखायो कोन कीअं थो चलो तव्हां वञी कयो, तव्हांखे ॾेखारियां थी। हमज़ा चऊं हुते पंहिंजो हुते कुझु कयां थो एक्टिंग वग़ैरह, ॾेखारिजो। हा जी केॾे वञे, त चलो बसि मुंहिंजो मां तव्हांखे अल्लाह हाफ़िज़ करे छॾियां। पंहिंजो वीडियो किथे ख़तमु थी कयां, पंहिंजो उमेद थी कयां त पंहिंजो तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। 3 ॾींहं जेको मां तव्हांखे थोरो 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 पंहिंजो करे ॾेखारींदसि, त तव्हां इनखे बि इंजॉय कंदा। वञो भली तरफ़ ॿुधो त सेंटर में वेंदा न। मैंने हैंड का पकड़ा ही मुंह मम्मा की हैंड से छा हम पेन के हैंड दिख रहा है ये वाला ही मुंह मम्मा की गाइड क्यों ये गाइड नहीं, ये हमज़ा ही है यहाँ समझो। गाइड क्यों है जी हमज़ा जो मम्मा ये हणो जीअं मूंखे मेहंदी हणण न आहे ईंदी। कल्ह त मूं तव्हांखे ॿुधायो त मूंखे पंहिंजो आधी आई हुई त उन्हनि ई मेहंदी, बाक़ी हीअ हमज़ा हमज़ा मूंखे ज़बरदस्ती लॻ रही आहे। सो असांजे टाइम जेके मेहंदी उहा त मेहंदी न आहे, हीअ त मेहंदी हणो ई 1 मिंट जे अंदरि लॻी वई। हा चलो तव्हां नज़र अचो पिया। अल्लाह हाफ़िज़, मुंहिंजी बि ॿुधी आहे। चलो तव्हां कयो, ईअं थी ॾेखारियां। न न बसि तव्हां कंदा रहो त नज़र अची वेंदा तव्हां। हा बसि तव्हां कंदा रहो। सो ख़ैर पंहिंजो मूंखे बि ॾियो इजाज़त। उमेद थी आहे तव्हांखे मुंहिंजो हा तव्हां नज़र अची आहे, तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग बि पसंदि आयो हूंदो। पसंदि त मूंखे सुठो त कमेंट्स कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, मुंहिंजी वीडियो खे लाइक कजो अगरि सुठो लॻे त। सो चलो मूंखे ॾियो इजाज़त, इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे वेंदो में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। घर वञण खां पहिरीं पोइ असीं मॉल विया हलियासीं त थोरो कॉफ़ी वग़ैरह पी, ऐं पोइ हितां वञूं त ॿाहिरि निकितासीं त मग़रिब थी चुकी हुई। त ॿाहिरि ॾाढो ख़ूबसूरत नज़ारा हुआ, त मुंहिंजी दिलि त चलो मां वेंदे वेंदे तव्हांखे ख़ूबसूरत नज़ारा बि ॾेखारियां। ऐं मथे चंड हो, चंड बि ॾाढो ख़ूबसूरत पियो लॻो, त पंहिंजो मां तव्हां लाइ थोरी रिकॉर्डिंग कई। चलो तव्हां बि ॾिसो, ऐं उन खां पोइ असीं पंहिंजे घर जी तरफ़ निकिरूं।